अस्सलामुअलैकुम, दिस इज़ रुखसार मेमन। ही जंहिं ड्रामे में असां कमु करे रहिया आहियूं, हीउ ड्रामो कॉमेडी आहे, सिटकॉम आहे मेहरान टीवी जो। ऐं ॾाढो ज़बरदस्त आहे, हिन में ॾाढा बहितरीनु सीनियर असांजा आर्टिस्ट आहिनि, उहे कमु करे रहिया आहिनि ऐं ॾाढो मज़ो ईंदो। काफ़ी टाइम खपे मेहरान टीवी ते कॉमेडी को इन तरह जो सुठो ऐं सीनियर सां गॾु कमु करण जो मौक़ो मिलियो आहे मूंखे, त आई एम इंजॉइंग। ॾाढो ज़बरदस्त कमु मतिलबु थी रहियो आहे। हिन में नया असां आर्टिस्ट बि जेके आहिनि इंट्रोड्यूस कराया आहिनि, डिफरेंट करैक्टर जेके आहिनि उहे अचनि पिया। ऐं छो जो सीरीज़ आहे जस्ट लाइक मतिलबु सिटकॉम आहे, त हुन में डिफरेंट आर्टिस्ट आहिनि। तो हैदराबाद जा स्पेशली असां नया आर्टिस्ट बि इंट्रोड्यूस करायूं पिया। सो प्लीज़ ॾिसण नज़ार जो जी। असांजा बहितरीनु आहिनि सीनियर डायरेक्टर आहिनि अदल गबोल साहब। उन्हनि काफ़ी कमु कयो आहे माशाल्लाह, उर्दू सिंधी मीडिया ते हर जॻह ॾाढो सुठो कमु कयो आहे उन्हनि जी। जीअं त मां तव्हांखे ॿुधायो त इलाही सीनियर आर्टिस्ट बि हिन प्ले में कमु करे रहिया आहिनि सीरीज़ में। सो जेके जेके नाला मूंखे यादि अचनि पिया उहे हींअर मां तव्हां सां शेयर कयां थी। जीअं अकील कुरैशी आहिनि, हिन में ॾाढा बहितरीनु स्टेज जा ऐं टीवी जा आर्टिस्ट आहिनि। होस्ट बि बहितरीनु आहिनि जीअं त उहे। ऐं उन खां अलावा आहिनि हुसैन ख़ासी अली, उहे बि बहितरीनु आर्टिस्ट ऐं होस्ट आहिनि। उन खां अलावा रहीम केर असांजा सुठा आर्टिस्ट आहिनि। उन खां अलावा मां पंहिंजी तारीफ़ छा कयां, रुखसार मेमन जीअं त तव्हां सभु ॼाणो था मूंखे। ॿिए ठटे जो उर्सनारे जो बि आहे, ज़ैन मेमन आहे ऐं असांजो बाकर बि आहे, बाकर अबड़ो ऐं कहफ़ मेमन बि आहे। ख़ैर जीअं 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 प्रोग्राम ॾिसंदा वेंदा, ड्रामो ॾिसंदा वेंदा, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त केरु केरु आर्टिस्ट आहिनि ऐं छा हुन में खिचड़ी पचियल आहे। तो ॾिसंदे विसारजो करप्शन करप्शन।